औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माहिया मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 2 अप्रैल 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असां डिस्कस कंदासीं मीर बर मीरानी क़ौम जे ॿिनि पाड़नि जो शुजरो। ही पाड़ो चइनि भाइरनि जे नस्ल ते मुश्तमिल आहे। मोहम्मद बख्श, कादर बख्श, ख़ुदा बख्श वालीअ ॾिनो। मोहम्मद बख्श खे हिकु पुटु आहे, मोहम्मद परियल। मोहम्मद परियल खे 2 पुट आहिनि, ख़ुदा बख्श, लियाकत अली। ख़ुदा बख्श खे 6 पुट आहिनि, मोहम्मद बख्श, हाजी खान, ग़ुलाम नबी, अहमद बख्श, मोहम्मद इस्माइल, मोहम्मद इसाक। मोहम्मद बख्श खे 5 पुट आहिनि, नवीद अली, मोहम्मद परियल उर्फ पप्पू, आफ्ताब अली उर्फ आफन, अली रज़ा उर्फ सोनू, अफज़ल अली उर्फ अबी। हाजी खान खे हिकु पुटु आहे, मोहम्मद अनीस उर्फ सैफ। ग़ुलाम नबी खे 2 पुट आहिनि, मुज़म्मिल अली, मुदस्सिर अली। मोहम्मद इस्माइल खे 3 पुट आहिनि, यासिर अली, असगर अली, अदनान अली उर्फ गट्टो। मोहम्मद इसाक खे 2 पुट आहिनि, मोहम्मद इदरीस, इमाद अली। लियाकत अली खे 5 पुट आहिनि, रहीम बख्श, आसिफ अली, सदाम अली, इरफान अली, ज़ीशान अली। रहीम बख्श खे हिकु पुटु आहे, करीम बख्श। आसिफ अली खे 2 पुट आहिनि, मोहम्मद ताहा, हमदुल्लाह। कादर बख्श खे हिकु पुटु आहे, मोहम्मद उर्स। मोहम्मद उर्स खे हिकु पुटु आहे, कादर बख्श। कादर बख्श खे 4 पुट आहिनि, एजाज़ अली, वज़ीर अली, नज़ीर अली, वहीद अली। एजाज़ अली खे 2 पुट आहिनि, मोहम्मद रफ़ीक, मोहम्मद शफ़ीक। मोहम्मद रफ़ीक खे हिकु पुटु आहे, मोहम्मद शफ़ीक खे हिकु पुटु आहे। वज़ीर अली खे 2 पुट आहिनि, मंज़र अली, वारिस अली। नज़ीर अली खे हिकु पुटु आहे, कादर बख्श। वहीद अली खे हिकु पुटु आहे, अब्दुल वहाब। ॿियो शुजरो आहे हबीबुल्लाह ऐं आबिद अली मेहरबर मीरानीअ जो शुजरो। 2 भाइर आहिनि, हबीबुल्लाह, आबिद अली। हबीबुल्लाह उर्फ फुल खे हिकु पुटु आहे, मोहम्मद जुमन। मोहम्मद जुमन खे 4 पुट आहिनि, ग़ुलाम रसूल, मुश्ताक अली, अल्ताफ़ अली, नियाज़ हुसैन। ग़ुलाम रसूल खे 2 पुट आहिनि, अमानुल्लाह उर्फ अमन, ज़मान अली। मुश्ताक अली खे 3 पुट आहिनि, मौज़म अली, मोहसिन अली, मुबीन अली। नियाज़ हुसैन खे हिकु पुटु आहे, फरहान अली। आबिद अलीअ खे 2 पुट आहिनि, अमानुल्लाह, रब नवाज़। अमानुल्लाह खे 2 पुट आहिनि, असदुल्लाह, ग़ुलाम शबीर। असदुल्लाह खे 4 पुट आहिनि, मुस्लिम अली, असलम अली, मुजीब रहमान, हबीबुल्लाह। मुस्लिम अली खे हिकु पुटु आहे, असदुल्लाह। असलम अली खे हिकु पुटु आहे, ग़ुलाम हैदर। ग़ुलाम शबीर खे 4 पुट आहिनि, शकील अली, वकील अली, कफ़ील अली, अतीक रहमान। रब नवाज़ खे 6 पुट आहिनि, अज़ीज़ुल्लाह, शुएब अली, ज़ुहैब अली, ग़ुलाम मुर्तज़ा, ज़ुबैर अहमद, ज़मीर हुसैन। शुएब अलीअ खे हिकु पुटु आहे, रब नवाज़। ज़मीर अली खे 4 पुट आहिनि, तहबीर अली, लारेब, तसवर अली, हुसैन अली। जज़ाकल्लाह।